मस्त मस्त आखाणियुनि में मां दीपक मुल्तानी तव्हां सभिनी जो तहे दिल सां स्वागत थो कयां। अॼु जी आखाणी आहे ईमानदारी। हिकिड़ो नंढो गांव हुयो, उन जे पासे में हिकिड़ो जंगल बि हुयो। गांव में हिकिड़ो ग़रीब लकड़हारो रहंदो हुयो, जेको रोज़ जंगल में वञी करे पंहिंजी कुल्हाड़ीअ सां लकड़ियूं तोड़े ईंदो हुयो ऐं इहे लकड़ियूं विकिणी करे पंहिंजो गुज़ारो कंदो हुयो। हिकु ॾींहुं जंगल में जंहिंमहिल वियो तंहिंमहिल हुनखे प्यास लॻी, त उन पाणीअ जी ॻोल्हा कई। त उन ॾिठो हिकिड़े पासे में हिकिड़ो कूओ हुयो। त कूए वटि जीअं वियो, जीअं अंदरि ॾिसण जी कोशिशि कई, तीअं उन जी जेकी कुल्हाड़ी हुई उहा अंदरि कूअ में किरी पई। हाणे हिन उन कुल्हाड़ी खे ॻोल्हण जी कोशिशि कई त अंदरां लक्ष्मी माता प्रकट थी ऐं उन लकड़हारे खे चई कि लकड़हारा छा थियो? लकड़हारे चई मुंहिंजी कुल्हाड़ी हिन में किरी पई आहे। त लक्ष्मी माता चई ठीकु आहे, मां तोखे कढी थी ॾिए। लक्ष्मी माता अंदरि वई ऐं मथे आई सोने जी कुल्हाड़ी खणी करे। लकड़हारे खे चई कुल्हाड़ी तुंहिंजी आहे? कुल्हाड़ी ॾिसी करे लकड़हारे चयो न, सोने जी आहे, हीअ त मुंहिंजी कान्हे। लक्ष्मी माता वरी हेठि वई। हाणे हिन दफ़े चांदी जी कुल्हाड़ी खणी आई। कुल्हाड़ी चांदी ॾिनई, हिनखे चई हीअ तुंहिंजी आहे? लकड़हारे चई न माता, हीअ बि मुंहिंजी कान्हे। लक्ष्मी माता वरी हेठि वई ऐं उन जी जेकी लोहो वारी लकिड़े वारी जेकी कुल्हाड़ी हुई उहो खणी आई ऐं उन लकड़हारे खे पुछई हीअ तुंहिंजी आहे? लकड़हारे चई हा, हीअ त मुंहिंजी आहे। लक्ष्मी माता इन ईमानदारी से ॾाढी प्रसन्न थी ऐं उनखे चई कि तोखे जेको बि खपे ज़िंदगी में तोखे मिलंदो। चवण जो मतिलबु, अगरि पाण जेको बि कमु कयूं था ईमानदारीअ सां कयूं त इन जो सुठो फल असांखे ज़रूरु मिलंदो। अॼु जी आखाणी तव्हांखे कीअं लॻी? लाइक, कमेंट ऐं शेयर ज़रूरु कंदा।